पंहिंजी धरती पंहिंजो इख्तियार, पंहिंजी धरती पंहिंजो इख्तियार, पंहिंजी धरती पंहिंजो इख्तियार। ऐवाननि में केरु थो घुरिजे? सैयद तुंहिंजा नारा रहंदा, नारे सैयद नारे सिंध, सिंध जी मुहाफ़िज़ एसयूपी, सिंध जी मुहाफ़िज़ एसयूपी। नौशहर ज़िलो बचे थो नवाबशाह सां गॾु हुनजी डिवीज़नल अॻुवाण भई लक्ष्य रोड असांजो ज़िलई सदर नवाबशाह जो ॿियनि दोस्तनि खे सम्झाइणो थो। अॼु जे अचण जो मक़सदु नौशहर ज़िले में असांजी सिंधड़ पार्टी में क़ौमी वर्कर जेके मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि सां लाॻापियल हुआ उन्हनि में शमूलियत आहे ऐं उन में आउं तव्हांखे लिस्ट पढ़ी ॿुधायां थो ऐं तव्हांजी ज़हन में हुजे। हिनमें UC1 में सागर रशीद साबकी लेबर पार्टी मां दोस्त आयो आहे ऐं ॿिया दोस्त इम्तियाज़ अली, मोहम्मद सिद्दीक़, ग़ुलाम सरवर, जिनसार अली, दिलदार अली, सोलंगी ऐं जानिब अली ऐं सिंध तरक़ी पसंद पार्टी जा दोस्त जिनमें सिंधड़ पार्टी में अॼु शामिलु थियण जो ऐलान कयो आहे, जिन असां सां गॾिजी हिते वेठा बि आहिनि दोस्त लाला शाहिद पठान, उस्ताद सरवर पीरज़ादो, राना शेर मोहम्मद राजपूत, वसीम रज़ा सोहू UC जो सदर हो ऐं माजिद अली पीरज़ादो, उस्ताद नवीद राजपूत, रफ़ीक अहमद भट्टी, माणिक अली बुगियो, इरफान अली चांडियो UC3 जो नायब सदर, राजा भट्टी, राशिद अली सोहू ऐं आदिल ख़ान सोहू ऐं UC2 मां ईमान चौहान। ये दोस्त आहिनि जिनजी ख़ैर पियो असीं दोस्तनि जी शमूलियत खे थियनि असांजी पार्टी जे ज़िले जे अॻुवाणनि सां बि राब्ते में हुआ ऐं असीं उन्हनि खे वेलकम चऊं था। यकीन तौर ते त इन्हनि जी असांजे विचोले ऐं ग़रीब तबिके मां जेका असांजे क़ौमी वर्करनि जी सिंधड़ पार्टी में शमूलियत आहे सम्झूं पिया त सॼो असासो बि असुलु इहे आहिनि। बावजूदि असांजी का तबक़ाती जमायत न आहे, हिकिड़ी क़ौमी जमायत आहे, पर जेको 100 सालनि खां वठी जंहिं नमूने सां जेको जेके ताक़तवर सियासी अॻुवान जेके रहिया आहिनि जो ज़ाती बिरादरियुनि या इलाक़ाई चङा मुड़सी जे हवाले खां जेके ताक़तवर रहिया आहिनि उन्हनि जी जेका पोयनि 2 सदियुनि में सियासत रही आहे, 2 सदियुनि में जेका सियासत रही आहे त जॾहिं अंग्रेज़ सिंध ते क़ाबिज़ थिया त हितां जा घणा अक्सर अॻुवान वञी उन्हनि वटि पेश पिया ऐं पोइ उन्हनि जी ग़ुलामी असांखे 90 साल लाहियूं। जॾहिं पाकिस्तान जी जोड़जक थी उन में जॾहिं सिंध जी वहदत खे ख़तमु करे वन यूनिट ठाहियो वियो तॾहिं बि हितां जा 72 सियासी ख़ानदान उहे कंहिं बि ज़ात सां तालुक़ु रखंदा हुजनि, सैयद पीर चङा मुड़ुस सभिनी वञी गोॾा खोड़िया असांजे ऐं सिंध वहदत जी पंहिंजे सिंध वतन जे खे ख़तमु करण वारे फ़ैसिले में बि वञी इस्टेब्लिशमेंट साथ ॾिनो ऐं पोयां 40 सालनि खां यानी 70 खां पोइ 42 सालनि खां जॾहिं खां मुल्क टुटी वियो उन खां पोइ बि जेके सिविलियन या फ़ौजी हुकुमरान आया आहिनि उन्हनि जे दौर में बि अक्सर ॾिसंदो त मौक़े परस्ताना रुझान इहो अॻियां रहियो ऐं न सिर्फ़ु उहे फ़र्द पर सियासी जमायतूं जिन में पीपल्स पार्टीअ जे मुख़्तलिफ़ नालनि में या मुस्लिम लीग जे मुख़्तलिफ़ नालनि में
जेके बि सियासी जमातूं आहियूं उन्हनि में रियासत सां गठजोड़ करे ऐं असांजे सिंध वतन जी मिल्कियत सिंध वतन जी खे धारियुनि जे हवालो कयो, मर्कज़ जे हवाले में सिंध खां भरियो, जंहिंजे करे अॼु बि तव्हां ॾिसंदव त सिंध वतन जी मिल्कियत टैक्सिस खां सवाइ पाणीअ जी सूरत हाल बि इहा सूरत हाल आहे जो अॼु जी अख़बारुनि में तव्हां ॾिठो हूंदो त टिनी बैराजनि ते, सिंध जे टिनी बैराजनि ते, ॿियनि बैराजनि ते न, पाकिस्तान जे सिंध बैराजनि ते न, सिंध जे टिनी बैराजनि ते पाणीअ खां महरूम आहियूं। इहा आहे हितां जे अमरान जी सियासत पोयनि 2 सालनि खां वठी, यानी हीअ हुकूमत हिकिड़े डील जे नतीजे मां आई जंहिंमें मुल्क जा अरबा रुपया खाइजी विया ऐं 100,000 जी तइदाद में केस ख़तमु कया विया कातिलनि तां। ॿियो इदारो जेको मुहाफ़िज़ इदारो आहे सो पुलिस उहा आहे जंहिंखे अदालत जे हुकुमनि खे मञिणो आहे, माण्हुनि जी शिकायत ॿुधणी आहे आवाम जी ऐं अदालत जे हुकुमनि खे मञिणो आहे। अमलन तौर ते हू आम माण्हुनि जी शिकायत ॿुधण जे बजाए हिते ख़ासि माण्हुनि जी या हुकुमराननि जी शिकायत ॿुधनि था, उन्हनि जे चवण ते कमु कनि था ऐं अदलिया जे फ़ैसिलनि खे उधूलिनि था। असीं सम्झूं पिया त असां सां जेके दोस्त शामिलु थिया आहिनि उन सियासी प्रोग्राम घणनि सियासी जमायतुनि जो साॻियो आहे, पर असां वटि असांजे सियासी प्रोग्राम सां गॾु इख़लाक़ियात बि आहिनि, उसूल बि आहिनि। असां उन्हनि ते न सिर्फ़ु चऊं था पर उन्हनि ते हलण जी पूरी कोशिशि कंदा आहियूं। उनजे करे तव्हां ॾिसंदव त असांजी क़यादत पोयनि 5-6 सालनि खां मुसलसल जिदोजहद में है ऐं ऐवाननि जे अंदरि जेके सिंध असेंबलीअ में उम्मीदवार आहिनि ऐं मेंबर आहिनि, क़ौमी असेंबलीअ में मेंबर आहिनि या सेनेट में मेंबर आहिनि, पर हेतिरा 300-400 मेंबर आहिनि, पर कंहिंखे बि सिंध वतन जी जॾहिं विरासत थिए पई त असां वटि आवाज़ु न आहे। असांजी क़यादत हिते जे इदारनि खां ॿाहिरि रहंदे बि हिते जी बहितर अहिड़ी रिथाबंदी कई जंहिंजे ज़रिए हितां जे सिंध वतन खे इंतिज़ामी तौर ते विरासत जी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी 2011 वारी यारे फ़ैसिले खे रद्द करायो आवाम जी जिदोजहद जे ज़रिए। सभिनी सियासी पार्टियुनि गॾिजी हिकु आवाज़ थी इंतिज़ामी विरासत खे रद्द कयो ऐं अॼु बि जॾहिं हिन तरफ़ ईअं आवाज़ उथनि पिया त हिते यानी उहे माण्हू जेके यानी मुल्क सिंध खे विराइण जी ॻाल्हि कनि उहे त खुलेआम असेंबली ऐं प्रेस क्लबनि ते बीठा हुजनि, पर असांजे माण्हुनि ते हिते मोहब्बत सिंध रैली ते जेको सो फायरिंग थिए, मोबे वतन माण्हुनि जा लाश खणूं ऐं मोबे वतन रेलियुनि ते गोलियूं खणूं, यकीनी तौर ते सम्झूं पिया त इन सूरत हाल में हिननि खे जीअं अॻु अदलिया जी फ़ैसिले खे रद्द करे ऐं उन्हनि खे हुकुमरानी हक़ पंहिंजो विञायूं, तीअं असां सम्झूं पिया त सिंध खे विरासत जो फ़ैसिलो ऐं सिंधी माण्हुनि खे वतनदो सियासत खे ते ऑपरेशन करण जे ॾोह में हिननि खे हाणे हुकुमरानी जो हक़ न आहे ऐं यकदमि हुकूमत छॾे ॾियणु घुरिजे। जॾहिं असांजे जान माल जो तहफ़ुज़ असांजे हज़ारे सालनि जे वतन जे जाग्राफी जो तहफ़ुज़ नथा करे सघनि त सिंधी माण्हुनि सिंध हुकूमत खे ऐं पाकिस्तान जी जेका हुकुमरानी आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी उनजे इतादियुनि खे हुकूमत छॾे वञण जो असां मुतालबो था कयूं। असां उनखां पोइ असां हिननि दोस्तनि खे सभु उहे दोस्त जेके शामिलु थिया आहिनि ऐं सभु उहे दोस्त जेके सिंध पार्टी जा उहिदेदार हिते अॼु मौजूदु आहिनि, असीं सभिनी खे मुबारकबाद था ॾियूं। तव्हां सभिनी जी मुस्तक़िल मिज़ाजी सां जेका जिदोजहद रही आहे, तव्हांजी जेका कोशिशि रही आहे, यकीनी तौर ते तव्हांजो किरदारु अहिड़ो हुअणु घुरिजे, तव्हांजी जिदोजहद अहिड़ी हुअणु घुरिजे जंहिंखां माण्हू मुतासिर थियनि। क्लाशनकोफ जे दौर में जेकॾहिं असांखे चयो वञे तव्हांखे कहिड़ो हथियार पसंदि आहे, यकीनन कंप्यूटर जे नाले चवंदासीं। काफ़ी मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि जेके चवनि था घर जो अटो खपाए हथियार वठो। असांखे सम्झणु घुरिजे त कंप्यूटर बामुक़ाबिला क्लाशनकोफ जे दौर में असांजो हथियार कहिड़ो हुअणु खपे। असां सम्झूं था हींअर असांजो असुलु कमु आवाम खे शऊर जी आगाही ॾेई करे उन्हनि खे पंहिंजे प्लेटफॉर्म ते आणे उन्हनि जी जिदोजहद खे अवामी ताक़त जी सिंध खे आज़ादी ॾियणु खपे। तव्हांजो अॻिते जो हाणे मौक़ो छा पार्टी जे लाइ, तव्हां कहिड़ा जेके नया अमल खणी आया हूंदो दोस्तनि जे लाइ, त तव्हां कहिड़े तरीक़े सां पार्टी में कमु कयो? असल में आऊं मज़दूरनि में कमु कयो आहे, मज़दूर दोस्त आहिनि, मज़दूर हमदर्द पाण सां गॾु आहिनि ऐं तनज़ीम साज़ी में इंतिहाई छा चवंदा आहिनि असां घणो टाइम ॾिनो आहे ऐं हीअं पसंदि कंदुसि त मां तनज़ीम साज़ी खे अहमियत ॾियणु ऐं दोस्तनि खां चवंदुसि त तनज़ीम साज़ी जे हिसाब सां कमु कयूं। मुस्तक़िल तौर ते सम्झूं था सिंध जे तमामु मसइलनि जो हासिलु साइंटिफिक हालत छा आहे ऐं पार्टी पॉलिसी तहत जदोजहद कंदासीं, ॻोठनि ताईं वेंदासीं, गली गली में वेंदासीं, सिंध जो पैगाम सहित जो फ़िक्र उते पहुचाईंदासीं। यकीन आहे, उमेद आहे, ईमान आहे त असां मंज़िल ते पहुचंदासीं। राजपूत
सिंध तरक़ी पसंद पार्टी 1992 का पार्लियामेंट हुआ छॾे करे सैयद ख़ानदान जी माना पार्टी में शमूलियत कई ऐं असांखे ख़बर आहे कि सैयद घरानो वाहिद घरानो आहे जे माज़ी खां वठी माना क़ुर्बानियूं ॾींदा आया आहिनि। असां भटकियल रस्तनि ते लथल हुआसीं, उतां हींअर माना वापसी जे मोट कई आहे, त असांखे कोन सैयद घरानो नज़र आयो जेको असांजी माना आख़िर एंड बका जी जंग विड़े पियो थो सैयद घराना। असांखे सैयद घराने ते एतबार ऐं असां इनशाअल्लाह जानी माली तहफ़ुज़ जे लाइ माना सैयद घराने लाइ हर वक़्तु हाज़िर आहियूं ऐं साईं ज़ैन शाह सां हर वक़्तु कुल्ले में ॾेई गॾिजी हलंदासीं। जी सिंध जी साईं ज़ैन शाह सिंध तरक़ी पसंद पार्टी मां जेको आहे हाणे SUP सिंध यूनाइटेड पार्टी सैयद ऐं साईं जलाल मोहम्मद शाह साईं सैयद ज़ैन शाह जी सरबराही में माना सिंध यूनाइटेड पार्टी में शमूलियत कयां पियो। सिंध जे हक़नि ऐं हासिलात लाइ जदोजहद कंदो रहंदुसि। सिंध ऐं सैयदनि लाइ सर बि हाज़िर आहे ऐं सिंध ते जॾहिं बि को क़ौमी वजूद ऐं वहदत जो माना को मसाइलो हूंदो त असां उन सां गॾु ऐं असां कराची सभा पहिरीं त मां जिन्हनि सभिनी दोस्तनि जिन बि सिंध यूनाइटेड पार्टी में शमूलियत इख़्तियार कई आहे सभिनी दोस्तनि खे वेलकम चऊं था ऐं इंशाअल्लाह सिंध यूनाइटेड पार्टी खे अवामी जमायत बनाईंदासीं जेका सिंध जे मुक़दर जा सिंध जे तहफ़ुज़ जा सिंध जे विकार जा फ़ैसिला कंदी। पंहिंजी धरती पंहिंजो इख़्तियार, सिंध करे थी ख़ुद मुख्तियार, नारे सैयद नारे सिंध, जिए सैयद जिए सिंध। Yeah.